तो ख़ासि डेवलपमेंट वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध तरफ़ां ठटो लग ब्रांच मोरी ते ॻोठ महरम ख़ासकेली में ॿारनि जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें ॿारनि खे मुफ़्त चेकअप ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। कैंप में मौजूदा पाकिस्तान ख़ासकेली ताज जे जनरल सेक्रेटरी दाऊद ख़ासकेली ॿुधायो त असांजी हीअ कैंप ख़ासकेली बिरादर ऐं उनखां अलावा ॿियनि क़ौमुनि जे लाइ आहे। असां हर महीने मुख़्तलिफ़ ॻोठनि में कैंपूं लॻाईंदा आहियूं ऐं दाऊद ख़ासकेली वधीक ॿुधायो त 15 फेबरवरी में असां ठटो लग गुलमंडा में हिकु कैंप लॻाईंदासीं, जंहिंमें सिर्फ़ु ॿारनि खे सुनत कराईंदासीं। उनखां अलावा कैंप में ॿारनि जो माहिर डॉक्टर इम्तियाज़ ख़ासकेली ॿुधायो त आउं बि मुफ़्त कैंपूं लॻाईंदो आहियां ऐं ग़रीब ॿारनि खे मुफ़्त में दवाऊं ॾींदो आहियां। हर हफ़्ते असां ख़ासि वेलफेयर ऑर्गेनाइजेशन जे तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में कैंपूं लॻाईंदा आहियूं ऐं मुफ़्त चेकअप मुफ़्त दवाऊं ॾींदा आहियूं। डॉक्टर इम्तियाज़ वधीक चयो त अॼोकी हिन कैंप में असां 150 ॿारनि जो मुफ़्त चेकअप कयो आहे ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं आहिनि। ऐं आख़िर में कैंप में आयल डॉक्टरनि खे पाकिस्तान ख़ासकेली ताज जे जनरल सेक्रेटरी दाऊद ख़ासकेली, अवामी प्रेस क्लब ठटो जे वर्किंग कमेटी मेंबर मलक मंज़ूर ख़ासकेली ऐं मुज़फ़िर ख़ासकेली ऐं ॻोठाणनि सागर ख़ासकेली ऐं ॿियनि आयल डॉक्टरनि खे सिंध जे सूंहं अजरक जो तोहफ़ो बि पहिरायो वियो। यूट्यूब ते असांजे चैनल साहिल न्यूज़ नेटवर्क खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटन खे दॿाईंदा जीअं हर ख़बर अव्हां ताईं फौरी पहुचे।